जंगी शाही मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगी शाही लॻे ॻोठ इसाक खूह में साईं आरिफ जोखियो जे नौजवान पुट नाले मरहूम इरशाद अली जोखियो जे ईसाले सवाब जे चालीहे जी दावत ते जंगशाही जा मशहूर उलमाए मौलवी अली हसन हुसैनी ऐं मौलवी फज़ल करीम जोखियो पिणु वाइज़ कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते रोशनी विधी। निमाज़ पढ़ण सां रब करीम मुसलमाननि जे लाइ फ़र्ज़ कयो आहे। निमाज़ माफ़ न थींदी। निमाज़ पढ़ण सां रोज़ी बरकत सां सेहत तरक्की पाकाई थींदी। मरहूम इरशाद अली खैरातीअ जी मानी दावत में जंगशाही जे ज़िला काउंसिल मेंबर साईं तुराब अली जोखियो, कोहिस्तान जो पीपी जो सदर मामा जुमा खान जोखियो, कामरेड शफ़ीक जोखियो, प्रेस क्लब जंगशाही जो नायब सदर सहाफ़ी अब्दुर्रहीम जोखियो ऐं ॿिया वॾे तइदाद में ॻोठाणा शरीक थिया। सोगवार साईं आरिफ जोखियो मूंसां ठही वई, मूं ज़िना रुॻो कोन कई, बाक़ी ॿिया कम सभु कयमि, गुनाह थी विया। मुला दुआ करियो, मुला दुआ करियो, ताला मुझा ॾोह माफ़ करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो सिर मुबारक हेठि धारे छाड़े साईं ॻाल्हायो कुझु न वरी हुन चयो यार रसूल मूंखां ग़लती थी वई, मूंखां खता थी वई, मूं ज़िना कोन कई, बाक़ी ॿिया दुनिया जा मज़ान उहो माण्हू उहो मूं कया, हाणे अल्लाह खां माफ़ी वठी ॾियो। साईं कंडेज करे वेठो। टीह दफ़ा जेॾीमहिल चयो त हज़रत उमर फारूक फरमायो, ओ सहाबी अल्लाह तो मथां पे पर्दो विझे, तूं छो माण्हू जे विच में ॻाल्हि पंहिंजी खोले। अल्लाह जो रसूल कुझु हूंदो चए तो माठ करे वेही रह, त उहा उथी हली। वो सहाबी जेॾीमहिल मस्जिद खां